नसीराबाद में बरसात मुतासिर कैंप में नौजवान मुख्तलिफ बीमारियुनि विघे फौत थी वियो आहे। बुरात ऐं ॿोॾ मुतासिर कैंप में तरसियल नौजवान अब्दुल रहीम साखाणी दमधणी हवाले कयो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान लाॻीतो लंघण काटण डायरिया ऐं गैस्ट्रो सबबि फौत थी वियो आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदासीं। नसीराबाद में बरसात मुतासिर कैंप में नौजवान मुख्तलिफ बीमारियुनि विघे फौत थी वियो आहे। बुरात में ॿोॾ मुतासिर कैंप में तरसियल नौजवान अब्दुल रहीम साखाणी दमधणी हवाले कयो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान लाॻीतो बुख काटण डायरिया ऐं गैस्ट्रो सबबि फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। नसीराबाद में बरसात मुतासिर कैंप में नौजवान मुख्तलिफ बीमारियुनि विघे फौत थी वियो आहे। बुरात में ॿोॾ मुतासिर कैंप में तरसियल नौजवान अब्दुल रहीम साखाणी दमधणी हवाले कयो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान लाॻीतो बुख काटण ऐं डायरिया गैस्ट्रो सबबि दम ॾेई छॾियो आहे। नसीराबाद में बरसात मुतासिर कैंप में नौजवान मुख्तलिफ बीमारियुनि विघे फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अल्लाह बख्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अल्लाह बख्श, नौजवान मुख्तलिफ बीमारियुनि विघे फौत थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल ही नौजवान अब्दुल रहीम साखाणी तंहिंजो ॿुधाए थो वञे जेकी गाजीखाड़ जे मथे इलाइक़े जा रहवासी आहिनि, जेके बरसाती ॿोॾ जे करे नसीराबाद में अची मुख़्तलिफ़ कैंपुनि में फिकिया आहिनि। इंडस हाईवे ते हिकिड़ी चेंज कैंप लॻल आहे जंहिंमें हू रहाइश पज़ीर हो, जंहिंजी उमिरि 40 साल ॿुधाई थी वञे ऐं उहो राति बीमार हुयो ऐं हुनजी ओचितो फौतगी थी वई ऐं हुनजे वारसनि जो चवणु आहे त हू बीमार हुयो, पर असांखे मुसलसल बुख ऐं दवाऊं न मिलण जे करे नौजवान फौत थियो आहे। छो जो असांजी कैंप में केतिरा ई मरीज़ मौजूदु आहिनि जिन खे वक़्त सिर दवा नथी मिले ऐं असांखे वक़्त सिर राशन नथो मिले ऐं ख़ासि खुराक जी खोट आहे ऐं ख़ासि खुराक न मिलण करे ऐं हुननि ॿुधायो त हिन खे गैस्ट्रो ऐं बुखार समेत पेट में सूरु हुयो, जंहिंजे करे मुनासिब दवाऊं ऐं वक़्त सिर दवाऊं न मिलियूं, जंहिंजे करे हुनजी फौतगी वाक़ई थी आहे। ऐं हुननि मुतालबो कयो आहे त असांजी कैंप जी वावर कई वञे, हिते राशन ॾिनो वञे ऐं मेडिकली तौर ते असांखे दवाऊं ॾिनियूं वञनि त जीअं हिते जेके माण्हू रहनि था। ठीकु आहे। अल्लाह बख्श, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।